अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वहाँ वज़ीर उन्नड़ सब डिवीज़न सकरन जे हेस्को मुलाज़मन जो एहतजाज कंदड़न में चेयरमैन शाहनवाज़ उन्नड़, जनरल सेक्रेटरी वज़ीर हुसैन ख़ासकेली, अली गौर उन्नड़, इदरीस जमाली, इमदाद पीरज़ादो ऐं ॿियनि एहतजाज कंदे मुतालबो कयो त डेली वेजिस जे मुलाज़मन खे फिलफोर पको कयो वञे ऐं उन्हनि खे बोनस पिणु ॾिनो वञे। कोरोना सबबि कमु कंदड़ मुलाज़मन खे हिफ़ाज़ती किट्स ॾिनियूं वञनि। वापडा जी निजकारी कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं। हिननि वधीक चयो त वापडा में सनकोटा खे फिलफोर बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में पूरे सिंध अंदरि एहतजाज कयो वेंदो। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वापडा हाइड्रो यूनियन जिंदाबाद, वापडा हाइड्रो यूनियन जिंदाबाद, मजदूर निजामानी साहब जिंदाबाद, निजामानी साहब जिंदाबाद। वापडा कच्चन मुलाजमन के कच्चन मुलाजमन के वापडा हाइड्रो यूनियन जिंदाबाद, वापडा हाइड्रो यूनियन जिंदाबाद, वापडा हाइड्रो यूनियन जिंदाबाद, मजदूर वापडा हाइड्रो यूनियन जिंदाबाद, निजामानी साहब जिंदाबाद। वापडारन के बोनस, वापडारन के बोनस, वापडारन के बोनस, डेली मुलाजमन के वापडा हाइड्रो यूनियन जिंदाबाद, निजामानी साहब जिंदाबाद, वापडा हाइड्रो यूनियन जिंदाबाद, मजदूर निजामानी साहब जिंदाबाद, निजामानी साहब जिंदाबाद। धरना होगा, जीना होगा। वधीक ख़बर अपडेट से लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।